हाणे तव्हां सभिनी ॾिठो हूंदो असांजे विच में असांजा झूना जोगी सीनियर असांजा कलाकार श्री सतराम रोड़ा अंकल हिते आयल आहिनि। ज़ोरदार तयारियुनि जे विच में उन्हनि जो स्वागत कंदासीं। सालनि खां पोइ शायदि सीता सिंधु भवन में आया आहिनि। तमामु नंढी हुअसि मां त हिननि जो शो भगवंती आंटी नवानी सां गॾु हो ऐं मूंखे चङी तरह यादि आहे ॻाइनि पिया राणा वञ न छॾे, राणी वञ न छॾे, ॿार बि मां ॼणींदोसि। ऐं तमामु नंढी हुअसि मां, शायदि 10 साल जी, पर उहो शो मूंखे अॼु ताईं यादि आहे छो त अंकल जीअं एक्शन करे करे ॻाइनि पिया ऐं पंखो बि मां झलींदोसि। ऐं राइट आहे अंकल, बासण बि मां मलींदोसि। ऐं त मां अंकल खे चवंदसि अचनि अॻियां ऐं असां नंढी हिकिड़ी सुखड़ी ॾियूं अंकल खे। अचो अंकल। ऐं गॾु कांधारी अंकल खे बि अर्ज़ु कंदसि त अॻियां अचनि ऐं सतराम अंकल खे शाल पाए ऐं हीअ सुखड़ी पिणु ॾियनि। असांजो डायरेक्टर मदन जुमाणी, प्रोड्यूसर सतराम रोहिड़ा ऐं पिक्चर हुई हल त हा, सभिनी खे यादि आहे। हींअर न भॼबो, हिते वेहबो ऐं प्रोग्राम मुंहिंजी ॾाढी दिलि हुई। हिते हींअर असांजो तमामु सुठनि में सुठो कलाकार विपिन बि आहे। उन्हनि जे साम्हूं ॻाइणु माना सिज खे मोमबती ॾेखारिणो आहे। न रुगो हिकिड़ी सिट जेका दादा राम पंजवाणी हमेशह ॻाईंदा हुआ उहा ॿुधाईंदुसि ऐं पोइ वाह विपिन बेटा रुगो हिकिड़ी सिट ॻाईंदुसि ॿिए कारे जी। अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसां राज़िया, कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़िया, कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, ॾोह असांजा की न ॾिसे शल पंहिंजी महर करे, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कंहिंसां राज़ी आ, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कंहिंसां राज़ी आ, कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़ी आ, कोई राजा कोई फ़कीर बाज़ीगर जी बाज़ी आ, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कंहिंसां राज़ी आ, अलाए जे छा में राज़ी आ, अलाए जे कंहिंसां राज़ी। आयो लाल सभई चओ, मज़ो न आयो। ईअं थो लॻे ॼण त रोटी न खाधी अथव, इन करे क्लेम में हिते आया आहियो। हिकिड़ो दफ़ो ज़ोर सां आयो लाल सभई चओ, हेड़े है हाणे मौज आहे।